तॻिया खां न वरी धमकियूं ॾियण आयो छा? भली कन खोले ॿुधी छॾ। हे असांजे अब्बनि ॾाॾनि जो ॻोठु आहे। मां इहो ॻोठु छॾे हरगिज़ कोन वेंदुमि हितां। रामन सालिया हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, भली असां खां वाकई वॾी ग़लती थी आहे। ये ग़लतियूं बि इंसाननि खां थींदियूं आहिनि, को हैवाननि खां कोन थींदियूं। इन करे मां तोखां भली माफ़ी वठण आयो। छा ॿुधाए, असां यार ॾाढो शर्मसार आहियूं। असां खां वाकई अरबा ख़ता थी आहे। इन करे वरी बि तोखे मां ॿाहूं थो ॿुधां त यार अरबा ख़ता असांखे माफ़ करे यार। तॻिया खां न अवां ते एतबार मिड़े घटि आहे। पंहिंजी ज़ुबान ते क़ाइमु रहंदा कयो। तॻिया खां न मुर्सनि वारो अखरधार उहो मिड़े तव्हां में घटि आहे। बिरयानी मेणा ॾेई मुंहिंजो अंदरि न साड़। मां तो ॾे हली आयो आहियां। ये माफ़ कंदे मेरे तुंहिंजा एहसान सॼी उमिरि पियो ॻाईंदुसि। ठीकु आहे दादा तॻिया, मूं तोखे ऐं तुंहिंजे पुट खे बख़्श कयो। चल तव्हां बि असांखे बख़्श कयो। यार हाणे भला जेकॾहिं बख़्श कयो अथई पोइ थी भला बाकुर त पाए न। पहिरीं मूंखे पक ई त तूं मूंखे बख़्श करे छॾी थी। पोइ हुनजे करे त यार तूं आई मोमिन माण्हू। अदा सालिया मूंखे त ॿुधाईंदे बि शर्म थो अचे त माज़ीअ में मूं ऐं मुंहिंजे पुट तव्हां सां ॾाढायूं बि कयूं, नाजाइज़ियूं बि कयूं, सभु कुझु मूंखे यादि आहे। पर बेली वरी बि हा दादा तॻिया, सभु मूंखे यादि आहे। पर तूं हाणे दर ते हली आयो आहे न, मूं तोखे सभु कुझु माफ़ करे छॾियो। ऐं साले ॻाल्हि इहा आहे त सदोरी वीचारी थी वञी पंहिंजे घर तड़ई, वञी शींहं कुले चढ़ी। बाक़ी रही क्षमा, उहा त बाबा पंहिंजो मटु पाण आहे। मुड़ुस माण्हू चइबी मुड़ुस माण्हू। जहिड़ी ख़ूबसूरत आहे तहिड़ी ख़ूबसीरत आहे। अदा अल्लाह साईं हुनजो बि नसीब भलो कंदो। अदा हाणे ॻाल्हि इहा आहे त गोहर जे लाइ क्षमा जो संग घुर करणु आयो। जेकर ॾींदे त वाह वाह, जेकर न त ॻोठ जा 4 चङा बि मेड़ वठी ईंदोसां। सम्झी छॾींदोसां कोन। अदा तॻिया असां अॻे ई तो मां पतियल आहियूं। इन करे मां तकड़ कोन कंदुसि। परू पुट अचे मां हुन सां सलाह कयां, पोइ तोखे मां वरंदी ॾींदुसि। हा इन में हिजाब कहिड़ो। वरी पी पुट तव्हां पाण में सलाह मशवरो कयो। मां को परे त कोन आहियां। तव्हां खां वर्दी वठण जे लाइ वरी सुभाणे हलियो ईंदुसि। को मसइलो ई कोन्हे बसि न। ठीकु आहे, पर हाणे राज़ीनामो थी वियो आहे। चांहि पी पोइ वञजांइ, ईअं न वञजांइ। कहिड़ो हिजाब आहे मोहन साले, चांहि जो पंहिंजो घर आहे। वरी ईंदुसि पोइ घणी चांहि पीअंदासीं। हाणे मां हलां थो। ठीकु आहे, माशाअल्लाह। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।